بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجه وعظيم سلطانه، الصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، فآداب النبوية جو आहे ॾहों नंबर आहे, उहो आहे इख़राज الريح. ला हया फ़ी दीन जी असां चयो त दीन में को हया कोन्हे, न शर्म, इंसान सभु शइ सिखणो चाहींदो। इहो इन खे अरबी में चवंदा आहिनि इख़राज الريح, ऐं अरबी में ॿिया बि नाला आहिनि, ज़ुरात बि चवंदा आहिनि। पाकिस्तान सिंधी में ज़ुरात खे टिट चवंदा आहिनि। इख़राज الريح अरबी में अल्फ़सा बि चवंदा आहिनि, अल्फ़सवा बि चवंदा आहिनि, ऐं पाकिस्तान में चवंदा आहिनि त फूस ॾिनई, जा मां सम्झां थो ईअं चवंदा हूंदा, अल्लाहु आलम, वधीक दोस्तनि खे ख़बर हूंदी। बहरहाल अॼु जो मौज़ू इहो आहे त इंसान कोशिशि करे त इहो शरीयत में, दीन में ईअं को मामर मरूर किराम, यानी ईअं छॾे कोन छॾियो। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे हिकिड़ो माण्हू आयो, उन जो नालो अब्दुल्लाह बिन ज़ैद क़ाल शका इला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अचे नबी करीम ॾे शिकायत कई, या रसूल अल्लाह, मां निमाज़ में आहियां त कॾहिं मां यानी सम्झां थो त मूं मां का गैस निकितो या हवा निकिती, ईअं सम्झ त पोइ छा कयां? त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला यंसरिफ हत्ता यस्मा सौतन औ यजिद रिहन, चई निमाज़ न छॾ जेसि ताईं आवाज़ु ॿुधी, यानी इंसान जे टिट ॾींदो या ज़ुरात जंहिंखे अरबी चवंदा आहिनि, त उहो जे ॿुधे थो त ठीकु आहे, पोइ निमाज़ छॾे वञी वज़ू करे। औ यजिद रिहन, या त बदबू अचेसि, इन में जे बदबू अचेसि त पोइ निमाज़ छॾे वञी वरी वज़ू करे। इहो हदीस सही मुस्लिम में आहे, हदीस सही। ऐं इन मां असांखे पहिरियों जेको हिकिड़ो क़ाइदो वरितोसीं न, त शक ला यज़ूलु अल यक़ीन, अशक ला यज़ूलु बिल यक़ीन। जंहिं शइ में यक़ीन आहे, तोखे पक आहे हींअर त मूंखे वज़ू आहे, मां निमाज़ में आहियां, पर हाणे जे तोखे ईअं कुझु लॻे थो त हवा निकिती हल्की सुल्की या कीअं, त न, निमाज़ न आहे छॾणी। छो जो तोखे यक़ीन आहे त वज़ू आहे, शक आहे त तोखां गैस निकितो आहे, ठीकु आहे। ऐं या त इहो गैस बदबू बि कान थी अचे, गैस बि सम्झी थो ईअं मिड़े त निकितो आहे, पर जे आवाज़ु ॿुधी कन सां टिट जो, त पोइ ठीकु आहे, पोइ माण्हू वज़ू वञी नईं करे निमाज़ छॾे हलियो वञे, ठीकु आहे। इन में काफ़ी हदीसूं ॿियूं बि अचनि थियूं, जो कल आद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम झलींदो माण्हू खे, त कंहिंखे बि शक पए थो त गैस निकिरे थो या का शइ या फूस थी अचे, त जेसि ताईं उनखे बदबू न अचे त निमाज़ न छॾे। छो जो काफ़ी हदीसूं अचनि थियूं, उहे हदीसूं के ज़ईफ़ बि आहिनि। उहा जीअं हिकिड़ी हदीस आहे, उहा ज़ईफ़ न आहे, उहा आहे अबी दाऊद सुनन अबी दाऊद में सही हदीस आहे, इज़ा कान अहदुकुम फ़ी अस्सलाह फ़वजद हरकतन फ़ी दुबुर अहदथ औ लम यहदथ फ़अश्कल अलैहि फ़ला यंसरिफ हत्ता यस्मा सौतन औ यजिद रिहन। त नबी करीम चए थो त को बि निमाज़ जे टाइम में, पोइ तहज्जुद हुजे, फ़र्ज़ हुजे, सुनत हुजे, नफ़िल हुजे, का सम्झंदो त पोयां हिन जे कुझु यानी चुर पुर थिए बि थी जिथे वॾे पेशाब जी जॻह आहे, त पोइ जल्दी न निकिरे निमाज़ मां, छो इहे शैतान हरकतूं कंदो आहे। ऐं हदीसुनि में अचे थो त शैतान एतिरो बि करे सघंदो आहे, कॾहिं को वार पटींदो आहे उतां, त इंसान खे शक थिए त यार का छा आहे, मां को वज़ू मुंहिंजो भॼी पियो अलाए छा, कॾहिं वार खे वठी पटींदो आहे। ऐं कॾहिं उते वारनि खे ॿिया हदीस में अचे फ़यंफ़ुख़ु फ़ीहि शैतान, उते अचे फूकू हणंदो शैतान। उहो शैतान आहे, उहो त पलीत आहे, उहो त हिनखे अहिड़ी जॻह वणंदियूं आहिनि न, त अचे उते फूका हणंदो आहे, त इंसान खे महसूसु थिए त यार मुंहिंजो वज़ू भॼी पियो, मां हाणे वरी वज़ू कयां। ऐं नबी करीम इन शइ खां झले थो, चए थो जेसि ताईं आवाज़ु न ॿुधी या बदबू न अचई त निमाज़ भली पढ़, वज़ू तुंहिंजो सही आहे यकीन सां। जीअं को इंसानु सम्झंदो आहे त पेट में कॾहिं गड़बड़ थींदी आहे, गड़ आवाज़ु थींदो आहे पेट में, त इंसानु सम्झंदो त मुंहिंजो वज़ू भॼी पियो। छो इहो शैतान अंदरि वञी पेट में घिड़ी वेंदो आहे, त इंसानु जंहिंमें ओबासी ॾींदो आहे, त शैतान जिन जेको अंदरि घिड़ी वेंदो आहे, पोइ उन आंड्रनि में हरकत कंदो, ॾिसंदे त आंड्रा हलनि बि था हेॾे होॾे लाशऊरियन ग़ैर, इनखे महसूसु थींदो यानी हिन जे हथ सां न हूंदी आहे इहा शइ। त इहे शैतानी हरकतूं आहिनि, वेंदे दुबुर ताईं, दुबुर मां यानी सम्झंदो त का शइ निकिरे बि थी, का शइ निकिती आहे, या कीअं सम्झंदो इंसान त को कीड़ा चुरंदो आहे न, कीड़ो को चुरंदो आहे, त ईअं थो हले चले, त नबी करीम सभु फरमाए थो इहे शैतान जी हरकतूं आहिनि, ऐं इन्हनि ॾे को तवजो न ॾिए,
हिते अब्दुल्लाह बिन मसूद जो बि क़ौल आहे ऐं अब्दुल्लाह बिन मसूद क़ाल इन शैतान यल्तुफ़ु बिर्रजुल फ़ी सलातिही शैतान अचे निमाज़ जंहिंमहिल इंसानु पढ़ंदो त अचे चौधारी फिरंदुसि त हुनजी निमाज़ बसि करे या छॾे फ़इदा आयाहू जे ॾिठईं त अञा निमाज़ में लाॻियो त नफ़ख़ फ़ी दुबरे अचे हुनजे पोयां हुनखे फूक हणंदो वॾे पेशाब जे जॻह ते इन जे करे त हुनखे महसूसु करे त मुंहुं मां का हवा निकिती या रीह या गैस निकितो त निमाज़ छॾे वञे। पर उहो अब्दुल्लाह बिन मसूद चए थो त नबी जी असांखे चयल आहे त जेसिताईं आवाज़ु न ॿुधे या बदबू न अचे त तेसिताईं इन शइ खे छॾिणो न आहे ऐं निमाज़ पूरी करणी आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।